खुशखबरी तमाजे पंहिंजे शहर हैदराबाद कासमाबाद में नसीम नगर चौक के भरसा सूमरा वॉलपेपर पीवीसी पैनल जो दुकान खुली वियो आहे जोको ॾेई रहियो आहे कासमाबाद लतीफ़ाबाद जाम शोरो कोटली बीरपुर खास टिनो जाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विसिस सां गॾु कोई देर न कयो हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे कॉल ते तव्हां वटि ईंदी ऐं घर वेठे बणायो पंहिंजो घर खूबसूरत राब्ते लाइ रांझण अली सुमरो मोबाइल नंबर 333 3707 886 ऐं व्हाट्सएप नंबर 333 7302 516। पीरवसण का रिपोर्ट है जायद अली शर्जी तो पीरवसण में एसएचओ पीरवसण ते मंशात फरोशन चोरन समेत पहुंच वियो। एसएसपी मलक जफर इकबाल जे वेझे माइट जे शोरूम जा ताला तोड़े चोरी की कोशिश कई पुलिस निंड छो आहे। एसएचओ पीरवसण अवाम लाइ आज़ार बणियल आहे। असांजो एसएसपी खैरपुर का मुतालबो आहे त नायल एसएचओ गुलाम अब्बास हटाए वञे ऐं पीरवसण जे रहवासियुनि खे बचाए वञे। अहिड़ो चवण आहे पीरवसण वासियुनि जो।